बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आया अवां शेफ़ आबदा बलोच ऐं भली कार कयूं था अवां खे आवाज़ जे किचन में। उम्मीद है तो बिल्कुल ठीक ठाक हूंदा, खैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा, रेसिपीज़ अवां खे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं ऐं सोशल मीडिया जे थ्रू अवां असांखे पंहिंजी जेके बि फरमाइश हुजनि उहे बिल्कुलु पुॼाए सघो था। मुंहिंजी कोशिशि हूंदी त उनखे ज़रूरु पंहिंजे शो में ऐड करे सघूं। रेसिपीज़ अहिड़ियूं हुजनि जेके आसान हुजनि, ईज़ी हुजनि, डिटेल सां अवां खे ॿुधायूं त असां जूं उहे ॾिसण वारियूं नंढड़ियूं अदड़ियूं जेके मानी ॻोढ़ पचाइणु सिखनि थियूं उहे बि सुठे तरीक़े सां सम्झी सघनि ऐं असां जूं उहे ख़वातीन, उहे असां जूं ज़ेफ़ां जेके बाक़ाइदा घर हलाइनि थियूं, मानी पचाइणु अचे थो पर नयूं नयूं रेसिपीज़ या डिशिज़ सिखनि थियूं त उन्हनि जे लाइ बि आसानी थी वञे। अॼु बि तमामु ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ आहिनि, वेजिटेबल्स बि ठाहियूं था ऐं इन सां गॾोगॾु असां वाइट चिकन कढ़ाई ठाहींदासीं ऐं मसालेदार ठाहींदासीं भिंडियुनि जे बारे में मां इहो चई सघां थी त जंहिंखे बिल्कुलु बि भाॼियूं सुठियूं न लॻंदियूं आहिनि उहे बि भिंडियूं शौक़ सां खाईंदा आहिनि। त अॼु टमाटे जे मसाले सां गॾु ठाहींदासीं, इलाही मज़ेदार थींदियूं आहिनि। भिंडियुनि खे अलहदा सां फ्राई कंदासीं, पोइ इन जो तयारु कंदासीं हिकिड़ो मसालो जेको टोमेटो बेस हूंदो, इलाही ज़बरदस्त खटास उन में ईंदी। कुझु मसाला ऐड कंदासीं ऐं पोइ मसाले सां गॾु भिंडियुनि खे सुठे तरीक़े सां फोल्ड कंदासीं। त सभिनी खां अवल में छा था कयूं त जेके असां जूं भिंडियूं आहिनि उन्हनि खे फ्राई था करे वठूं। भिंडियुनि खे तयारु करे कढंदासीं, उनखां पोइ हिते अची वेंदासीं असां पंहिंजे चिकन कढ़ाई जी तरफ़। त हिन में ऐड था कयूं ऑयल। अच्छा, भिंडियुनि खे फ्राई करण जे लाइ ऑयल थोरो सबील हुजे, पोइ भले तव्हां उनखे कढी रखो, पर स्टार्टिंग में चलो स्टोव असां पंहिंजो ऑन कयोसीं ऐं जीअं ई जेको ऑयल आहे उहो थोरो गरम थी वेंदो त मां हिन में ऐड कंदमि इहे भिंडियुनि जी टिप ऐं टेल कढी करे तव्हां इनखे बारीक स्लाइस कयो ऐं इन तरीक़े सां भिंडियुनि खे फ्राई कंदासीं। अच्छा, भिंडियूं एतिरियूं बि न पचायो त उनजो जेको हिकिड़ो साओ रंग आहे उहो कारे रंग में तब्दील थी वञे। थोरो तेज़ बाहि ते लाइट भिंडियूं फ्राई कंदासीं ऐं टमाटा मां हिन में शामिलु थी कयां। जेकॾहिं मां टमाटनि खे हिते थोरो स्लाइस बि करे था रखूं ऐं जेकॾहिं असां मसाले जी ॻाल्हि कयूं त लूणु ऐं इन में असां ऐड कंदासीं ॻाढ़ा मिर्च, थोरी मां हिन में शामिलु कंदमि हेड्र, सावा मिर्च, ज़ीरो असां हिन में शामिलु कंदासीं ऐं मज़ेदार क़िस्म जो टमाटनि जो मसालो ठाहे फ्राई थियल जेके असां जूं भिंडियूं आहिनि उनखे मसाले में मिक्स कंदासीं। हे टमाटा आहिनि, टमाटनि खे बारीक स्लाइस था कयूं। अच्छा, मां जेको हिन जो मसालो आहे न उहो ॿिए स्टोव ते तयारु कंदमि ऐं हिन तरफ़ फ्राई कंदासीं भिंडियूं। थोरो ऑयल गरम थिए थो। जेकॾहिं गर्मियुनि जी असां भाॼियुनि जी ॻाल्हि कयूं त भिंडियूं इलाही नज़र ईंदियूं आहिनि, तूरियूं आहिनि, इहे इलाही नज़र ईंदियूं आहिनि। भिंडी गोश्त में बि जेकॾहिं चाढ़िजे त इलाही मज़ेदार थींदी आहे। पूरियूं भिंडियूं तरबियूं बि आहिनि ऐं दही सां गॾु भिंडियूं इलाही मज़ेदार लॻंदियूं आहिनि। अॼु असां इनखे टमाटनि जे मसाले सां गॾु ठाहींदासीं। टमाटा असांजा कटिजी विया, हे अची वियूं गरम ऑयल में। भिंडियुनि खे कंदासीं फ्राई। अच्छा, हिकिड़ो ॿियो बि कोई कढ़ाई या फ्राइंग पैन था खणूं।
चलो जी कीअं ख़बर पवंदी त भई भिंडी असांजी फ्राई थी वई आहे त इहा जेका लेस इन जी नज़र थी अचे न इहा जेसीं ताईं ख़तमु न थी वेंदी एसी ताईं असां हिनखे फ्राई कंदासीं। ओवर कुक बि तव्हां भिंडीअ खे न कजो। चलो हे बि असां स्टोव ऑन था कयूं ऐं इन में भिंडीअ जो जेको मसालो आहे उहो तयारु कयो। हाणे ॾिसो केॾी लेस आहे हिन में जेका नज़र अचे थी, लाइन्स नज़र अचनि थियूं। इहे जीअं ई ख़तमु थी वेंदियूं त बसि भिंडीअ जी जेका कुकिंग आहे उहा असां उते ई स्टॉप कंदासीं ऐं मसाले में विझी करे हिनखे फोल्ड कंदासीं बसि। अच्छा ॿिए तरफ़ जेकी असांजी कढ़ाई आहे इन में बि ऐड था कयूं थोरो ऑयल ऐं इन में शामिल कंदासीं थूम। थोड़ी भाॼीअ में थूम ऐं अदरक एॾी घणी सुठी नाहे लॻंदी, थोड़ी ऐड कंदासीं थूम। अच्छा थोड़ी हे फ्राई थी वेंदी त पोइ मां इन में ऐड कंदमि कुझु ॻाढ़ा मिर्च। थूम ऐं अदरक थोड़ो शामिल कंदासीं ज़ीरो। अच्छा थूम ऐं ज़ीरे जी हिकिड़ी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे। ॿ टे मिर्च सायूं भिंडियूं आहिनि न त ॻाढ़ा मिर्च बसि ख़ूबसूरती जे लाइ। इन में मां ऐड कंदमि हे जेके असां टमाटनि खे फ्राई करे रखियो आहे बसि। ऐं मां इन में ऐड कंदमि पाणी त जीअं असांजा हे जेके टमाटा आहिनि इहे सुठे तरीक़े सां पचणु शुरू थी वञनि। अच्छा भिंडीअ जी बि हाणे ज़बरदस्त ख़ुशबू अचणु शुरू थी वई आहे। थोड़ी हाणे लेस घटि थी वई आहे पर अञा बि आहे, थोड़ी अञा फ्राई कंदासीं। चलो जी ये प्लेट खणी था वठूं। अच्छा जी हाणे इन में ऐड था कयूं कुछ मसाला। अच्छा इन में शामिल कंदासीं लूण। अच्छा लूण असां भिंडीअ में भी ऐड कंदासीं अलहदा सां, थोड़ो घणो न, ऐं गॾो गॾु शामिल कंदासीं मसाले में। थोड़ो ही ऐड कजो, ईअं न थिए त तेज़ थी वञे। चलो लूण अची वियो, भिंडीअ खे थोड़ो फ्राई कंदा हलंदासीं। अच्छा हाणे भिंडीअ जी जेका लेस आहे उहा ख़तमु थियणु शुरू थी वई आहे। मां इन में लूण शामिल कयो आहे। हाणे असां इन में ऐड कंदासीं थोड़ी हेड ऐं ॻाढ़ा मिर्च। नंढड़ी ब्रेक जो मां वटि वक़्तु थी वियो आहे। थोड़ी हेड शामिल थी कयां, थोड़ा ॻाढ़ा मिर्च ऐं नंढड़ी ब्रेक था वठूं। तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो आवाज़ किचन में। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ। अॼु असां तयारु था कयूं मसालेदार भिंडियूं टमाटे जी ग्रेवी सां गॾु, ऐं इन सां गॾु असां तयारु था कयूं वाइट चिकन कढ़ाई। इहे असांजूं अॼु जी ॿई रेसिपीज़ आहिनि। वेजिटेबल बि आहे ऐं चिकन त आहे ई। असां छा कयोसीं त भिंडियुनि खे फ्राई कयोसीं। हाणे मां इन में शामिल कयो लूणु। जॾहिं उनजो लेस ख़तमु थी वियो
लूण शामिल कयोसीं, थोड़ा ॻाढ़ा मिर्च ऐं थोड़ी शामिल कईसीं हेड। ऐं हाणे असांजी जेके भिंडियूं आहिनि उहे फ्राई बि थी वियूं आहिनि ऐं उन्हनि जो जेको रंग आहे उहो बि ख़ूबसूरत थो लॻे। अच्छा, हेड ऐं ॻाढ़ा मिर्च हिते असांजे मसाले में बि। अच्छा, गॾोगॾु थोरो पाणी। भिंडियूं असांजियूं तयार थी वियूं आहिनि त इन्हनि खे प्लेट में कढी था वठूं। ऐं जीअं ई असांजो मसालो तयार थी वेंदो त भिंडीअ खे मसाले में ऐड कंदासीं। बस दैट्स इट। फ्राई भी थी वयूं, कलर भी ख़ूबसूरत आ, हल्की मामूली क्रंची भी आहिनि। चलो जी, मसाले जो वेट कंदासीं। मसालो जेसी ताईं रेडी थो थी वञे, भिंडीअ खे रखूं था साइड में। ऐं हाणे असां इन पैन में तयार कंदासीं पंहिंजी वाइट चिकन कढ़ाई। अच्छा जी, वाइट चिकन कढ़ाई जे लाइ सभिनीनि खां अॻु में चिकन ऐं थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु इनखे फ्राई कंदासीं, पर थोरो हिते शामिल था कयूं ऑयल। चलो जी, अची वियो ऑयल। चिकन शामिल कईसीं, थूम ऐं अदरक जो पेस्ट गॾोगॾु ज़ीरो अच्छा, थूम ऐं अदरक जो पेस्ट शामिल कयोसीं, थोरो हिते ज़ीरो शामिल कयो अथसीं ऐं चिकन खे कयूं था फ्राई, सिंपली फ्राई था कयूं। अच्छा, जीअं ही फ्राई थी वेंदी मां हिन में धोरो ऐड कंदमि। जेके सावा असांजा मिर्च आहिनि उहे शामिल कंदासीं। थोरो इन में ऐड कंदासीं लूणु। ऐं जीअं त हे वाइट कढ़ाई आहे त हिन में ॻाढ़ा मिर्च इस्तेमालु न थींदा, सावा मिर्च विझी सघो था। वाइट पेपर मां हिन में शामिल कंदमि त जीअं हिन जो जेको कलर आहे उहो ख़राबु न थिए। थोरो हिनखे फ्राई था कयूं ऐं गॾोगॾु जेका असांजो टमाटनि जो मसालो आहे उनखे बि ॾिसंदा था हलूं। चलो जी, टमाटनि खे ॻरणु ॾियो। अच्छा जी, हे आहिनि मां वटि मिर्च, त मिर्च विझंदा वेंदासीं ऐं थोरो मां उन्हनि खे कट बि ॾियां थी। अच्छा, पंहिंजे पसंदि जे मुताबिक़ मिर्च ऐड कयो। बाज़ माण्हू एतिरो खाइणु पसंदि न कंदा आहिनि त बसि पोइ तव्हां छड़ो ख़ुशबू जे लाइ शामिलु कयो। ॿ टे ॿिया बि ऐड था कयूं। चलो जी, ज़ीरो ऐं थूम ऐं अदरक जो पेस्ट, सावा मिर्च, चिकन शामिल कई अथसीं,
हाणे मां हिन में ऐड थी कयां लूणु, त जीअं चिकन जेका आहे सा असांजी फ्लेवरफुल थी वञे। थोड़ो लूणु शामिल कंदासीं। अच्छा, हेड भी असां हिन में ऐड न कंदासीं त जीअं असांजो जेको कलर आहे उहो ख़राब न थिए। अच्छा, धोरे खे थोड़ो मां विस्क सां मिक्स थी कयां। अच्छा, हिकिड़ो कोप मां हिन में ऐड कंदमि धोरो। ये अची विया धाणा। थोड़ा धाणा भी कटे ऐड कंदासीं। अगेन स्पेशली जेके हिन जूं थोड़ियूं थुल्हियूं बारीक वारियूं असांजूं ॾंडियूं आहिनि न, उहे शामिल कंदासीं ज़बरदस्त खुशबू जे लाइ। बस धाणा उहे भी कढ़ाई में सुठा लॻंदा आहिनि, त जेके बारीक पत्ता आहिनि उहे पोइ शामिल कंदासीं। ऐं हींअर थोड़ियूं बारीक ॾंडियूं बारीक चॉप करे उहे हिन में ऐड था कयूं। चलो जी, हेठों जेके किनारा आहिनि उनखे मां अलहदा थी कयां ऐं थोड़ा सा हिन में शामिल कियासीं धाणा। इनखे मिक्स था कयूं। जेकॾहिं अहांखे खाइण जे लाइ सुठी ग्रेवी खपे त पोइ तव्हां हिन में उॿरियल जेके बसर आहिनि उन्हनि जो भी इस्तेमालु करे सघो था। त खाइण जे लाइ जेका हिकिड़ी ग्रेवी आहे उहा ॾाढी सुठी ऐं ज़बरदस्त तयारु थी पवंदी। चलो, हिन में ऐड कयोसीं धोरो। थोड़ो धोरे खे मिक्स था कयूं जेसी ताईं होरियां गरम थी वेंदो। पोइ इनखे कुक थोड़ो मां कवर करे छॾींदमि त जीअं जेका असांजी चिकन आहे उहा भी ॻहण शुरू थी वेंदी, धोरो भी तयारु थींदो, धोरो भी पचंदो। लास्ट में असां इन में ऐड कंदासीं क्रीम। लूणु मां हिन में ऐड कयो आहे। थोड़ो वाइट पेपर असां हिन में शामिल कंदासीं। पिसियल गरम मसालो ऐड कंदासीं। बाहि खे थोड़ो तेज़ भी करे था वठूं। वाइट चिकन जी कढ़ाई तयारु थी थिए ऐं गॾोगॾु मसाले वारी ज़बरदस्त भिंडियूं। नंढड़ी ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे त ब्रेक ते वेंदासीं। तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो आवाज़ किचन में। ऐं इनखे कंदासीं कवर। अच्छा जी, अची था वञूं पंहिंजे टमाटनि जे मसाले जी तरफ़। अच्छा, मसाले में भी छा कयो हुअसीं त लूणु, मिर्च, हेड, ज़ीरो, थोड़ी थूम,
इहे तमामु शयूं असां हिन में शामिलु कयूं हुयूंसीं ऐं टमाटनि खे ऐड कयोसीं, थोरो पाणी शामिलु कयोसीं जीअं जल्दी सां ॻरी वञनि। थोड़ा हाणे मां हिन में ऐड थी कयां सावा मिर्च, हिकिड़ी बसि ख़ुशबू जे लाइ। अच्छा, वॾा वारा मिर्च आहिनि, तेज़ बि एतिरा न हूंदा आहिनि। सावा ॻाढ़ा मिर्च असां ऐड करे चुका आहियूं भिंडीअ में बि ऐं हिन मसाले में बि। चलो, ॿ ऐड कयासीं। मिर्च ऐं मसाले खे सुठे तरीक़े सां असां भुञंदासीं, ऑयल बिल्कुलु सेपरेट थी वञे, छाकाणि त जेका भिंडी आहे उनखे ऐड करण खां बाद में पचाइणो बिल्कुलु बि न आहे। छड़ो ऐड कंदासीं, 1-2 मिंट उनखे गॾु दम ॾींदासीं त जीअं मसाले जो फ्लेवर भिंडीअ में ऐं भिंडीअ जो ज़बरदस्तु जेको फ्लेवर आहे उहो मसाले में अची वञे। बस दैट्स इट, हिन खां वधीक पचाइण जी ज़रूरत न आहे। अच्छा, ख़ूबसूरत जो मसालो असांजो तयारु थी वियो आहे। ज़ीरो टमाटा ऐं गोल ॻाढ़ा मिर्च मां 2-3 हिन में शामिलु कया, सावा मिर्च ऐड कया अथसीं, हेड हुई, लूणु हस्बे ज़रूरत, पिसियल ॻाढ़ा मिर्च, इहे ऐड कयासीं। थोड़ी देरि जे लाइ मां हिनखे अञा फ्राई थी कयां ऐं हे जेके धाणा आहिनि इन्हनि जी कटिंग करे था वठूं। जेकी असांजी कढ़ाई आहे उनखे बि सर्व कंदासीं धाणनि सां ऐं जेके असांजूं भिंडियूं आहिनि उन में बि ऐड कंदासीं। चलो जी, धाणनि सां हिकिड़ी ज़बरदस्त फ्रेशनेस ईंदी आहे। जेके बि असांजा देसी खाधा आहिनि उहे इलाही सुठा लॻंदा आहिनि। थोरो मसाले खे चेक कंदा था हलूं। लूणु ऐं मिर्च तव्हां हिन स्टेज ते हिन जो चखे सघो था। मां थोरो लूणु ऐं मिर्च हिन जो चेक कयां। सही आहे, खटास बि सुठी थी अचे ऐं मिर्च बि पूरा आहिनि। हाणे असां हिन में शामिलु था कयूं फ्राई थियल असांजूं जेके भिंडियूं आहिनि। हे अची वयूं। थोड़ो कंदासीं मिक्स। सायूं भिंडियूं, ॻाढ़ो ज़बरदस्त मसालो, थोड़ा ऐड कंदासीं सावा धाणा। बस दैट्स इट। सिंपली जेके असांजे घर जा फुल्का हूंदा आहिनि, चपातियूं हूंदियूं आहिनि, उन सां गॾु तव्हां इनखे सर्व कयो दाल चांवरनि सां गॾु, सादन बॉइल्ड राइस सां गॾु, उन सां गॾु बि इहे भिंडियूं इलाही मज़े जी लॻंदियूं आहिनि। बसि भाॼियुनि खे थोरो कटण में वक़्तु लॻे थो, बाक़ी तयारु इलाही जल्दी थी वेंदियूं आहिनि। थोरा ऐड कंदासीं धाणा ऐं मां हिन जी बाहि बि कयां थी बंदि। बस बिल्कुलु तयार थी वई आहे। इनखे कंदासीं डिश आउट। कोई बि अहिड़ी ख़ूबसूरत प्लेटर हुजे जंहिंमें तव्हांखे लॻे थो त भई असांजी भिंडियूं सुठियूं लॻंदियूं।
चलो इन में सर्व था कयूं। साइड्स जो थोड़ी क्लीन कंदासीं ऐं ज़बरदस्त गर्मा गर्म भिंडियूं असांजूं तयार आहिनि। स्पेशली ॾींहं जो, राति जो बिल्कुलु तव्हां खाई सघो था, पर ॾींहं जो जॾहिं दिलि चवंदो आहे त भई कुझु हल्को फुल्को हुजे, तव्हां चपातीअ सां गॾु तयारु कजो, तव्हांखे इलाही सुठियूं लॻंदियूं। हाणे चेक कंदा हलंदासीं पंहिंजी कढ़ाई केसीं ताईं पहुती। थोड़ो कयूं था मिक्स। वाइट पेपर मां हिन में ऐड कंदमि। चलो थोड़ा हिन में शामिल था कयूं अच्छा मिर्च। अच्छा अगेन जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जेकॾहिं तव्हांखे ग्रेवी खपे इन जी त पोइ तव्हां इन में ऐड कजो कच्चा जेके असांजा बसर हूंदा आहिनि उहे। मां इन में थोड़ा सुर्ख बसर पर पिसियल थोड़ा शामिल थी कयां। थोड़ी ग्रेवी असांजी इन सां घाटी थी वेंदी बस। थोड़ा 1-2 टेबल स्पून बस। थोड़ो इन में ऐड कंदासीं पिसियल गरम मसालो। थोड़ी लास्ट में अचे वेंदी कसूरी मेथी ऐं थोड़ी क्रीम शामिल कंदासीं। इन खां बाद में इनखे कवर कंदासीं। चिकन असांजी ॻरी वेंदी ऐं धोरे में भी इलाही तैयार थी आहे। चिकन में उहे भी एतिरो वक़्तु नाहे लॻंदो त देरि लॻी वञे जनाब, जल्दी क्विक तैयार थी वेंदी आहे। त मां हिन में थोड़ो गरम मसालो ऐड थी कयां पिसियल ऐं इनखे ॿीहर कवर करे थोड़ी देरि जे लाइ रखी था छॾियूं। थोड़ो पिसियल गरम मसालो असां छड़ो हिन में जीरो शामिल कयो हुयोसीं, त हाणे थोड़ो गरम मसालो ऐड कयोसीं। इनखे मां कवर थी कयां ऐं हिनखे पचण ॾींदासीं। नंढड़ी ब्रेक जो भी असां वटि वक़्तु थी वियो आहे, त तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो, ॾिसंदा रहो आवाज़ किचन। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ। अॼु असां तयारु कईसीं मसालेदार भिंडी ऐं उन सां गॾु तयारु थी थिए असांजी वाइट चिकन कढ़ाई, जंहिंजो जेकॾहिं मां तव्हांखे क्विक रिकैप ॾींदी हलां त असां ऑयल गरम कयोसीं। ऑयल में ऐड कयोसीं ज़ीरो ऐं ज़ीरे जी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे। थूम ऐं अदरक जो पेस्ट। उन खां बाद में उन में ऐड कंदासीं चिकन। चिकन खे थोड़ो फ्राई कंदासीं। सावा मिर्च मां इन में शामिल किया आहिनि ऐं उन खां बाद में जीअं चिकन फ्राई थी वेंदी, मिर्च तमामु शयूं फ्राई थी वेंदियूं, असां हिन में ऐड कंदासीं विस्क धोरो 1 कप ऐं उन में चिकन खे ॻरणु ॾियो, पचणु ॾियो। जॾहिं धोरे जो पाणी ड्राई थी वेंदो त असां इन में लूणु असां ऐड करे चुका हुआसीं।
थोड़ो पिसियल गरम मसालो असां हिन में शामिल कयोसीं, थोड़ा वाइट पेपर, थोड़ा अछा मिर्च असां हिन में ऐड कयासीं, पिसियल गरम मसालो अची वियो। ऐं हींअर मां इन में शामिल कंदमि क्रीम ऐं थोड़ी इन में ऐड कंदासीं कसूरी मेथी। अच्छा, कसूरी मेथी ऐं जेको क्रीम आहे न, इन जो कॉम्बिनेशन इलाही मज़ेदार आहे। त थोड़ी कसूरी मेथी शामिल कईसीं, थोड़ो हिनखे भुञूं था। पोइ मां इन में ऐड कंदमि क्रीम, 2-3 टेबल स्पून धाणा ऐड कंदासीं ऐं इनखे सर्व कंदासीं। ऐं जेकॾहिं मां तव्हांखे भिंडियुनि जो रिकैप ॾियां त भिंडियुनि खे कटे करे तव्हां उनखे अवल फ्राई कयो। फ्राई करण खां बाद में उन्हनि खे कढी करे रखो। थोड़ो लूणु, थोड़ा ॻाढ़ा मिर्च, थोड़ी हेड तव्हां उन में शामिल कयो ऐं उन खां बाद में अलॻि सां उन जो जेको मसालो आहे उहो तयारु थींदो। ऐं मसाले में तव्हां ऐड कंदव ज़ीरो। ज़ीरे खे थोड़ो कड़कड़ाइण ॾियो। सुठे तरीक़े सां ज़ीरे जी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त उन खां बाद में तव्हां उन में ऐड कंदव थोड़ा टमाटा शामिल कंदासीं ऐं टमाटनि सां गॾु थोड़ा मिर्च, सावा मिर्च ऐड कयो ऐं उनखे कुक कयो। बस जीअं ई टमाटा भुञी वञनि, उन जो पाणी ड्राई थी वञे त भिंडियुनि खे उन में मिक्स कयो ऐं सर्व कयो। अच्छा, मां इन में क्रीम ऐड कई ऐं हींअर मां इनखे थोड़ो टेस्ट करे ॾिसां। बसि इनखे डिश आउट था कयूं। थोड़ी क्रीम मां हिन में ॿी भी ऐड कयां। ऐं हाणे स्टोव कयूं था बंदि। क्रीम ऐड करण खां बाद में एतिरो इनखे पचाइणो न आहे। ऐं मूंखे इहा बि पंहिंजी कढ़ाई इलाही सुठी थी लॻे त छो न इन में सर्व कई वञे अॼु जी वाइट कढ़ाई। इन्हनि शयुनि खे पोइ था रखूं। अच्छा, थोड़ा ऐड कंदासीं धाणा, बस इनखे मिक्स था कयूं। ट्राई ज़रूर कजो, रेसिपी इलाही ईज़ी आहे, आसान आहे। इंग्रेडिएंट्स भी खोड़ सारा ना आहिनि। नान, ताफ़तान, चपाती सां गॾु कढ़ाई इहा इलाही सुठी लॻंदी। चलो जी, ये अची वई असांजी वाइट चिकन कढ़ाई। तव्हां इनखे बीफ में भी ठाहे सघो था। बस फ़र्क़ु इहो ई आहे त जेको कुकिंग टाइम आहे उहो थोड़ो वधी वेंदो ऐं बीफ खे ॻाढ़ा ताईं तव्हां कुक कंदव। बस अच्छा, यूट्यूब ते भी असांजा शोज़ जेके आहिनि से अपलोड थी वेंदा आहिनि। त कुझु भी रेसिपी आहे जेका तव्हांजे नोट करण खां रहिजी वई आहे त को टेंशन वारी ॻाल्हि न आहे। तव्हां उनखे यूट्यूब ते चेक कजो ऐं आराम सां पंहिंजी रेसिपी खे ॾिसो, उनखे फॉलो कयो। अच्छा, इन जी साइड्स थोड़ी क्लीन था करे वठूं। अच्छा, मथां इन जे ऐड कंदासीं गार्निशिंग जे लाइ भी थोड़ी क्रीम। बस
चलो जी, चलो ॿई रेसिपीज़ असांजूं बिल्कुलु तयारु थी वियूं ऐं ट्राई ज़रूरु कजो, ठाहिजो। अॼु जे लाइ बसि एतिरो ई। इंशाअल्लाह ताला आवाज़ किचन जे नेक्स्ट फ्रेश एपिसोड में मुंहिंजी ऐं तव्हांजी थींदी मुलाक़ात ज़बरदस्ती रेसिपी सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।